कश्मीर बख्शापुर थाने जे हद ॻोठ लुत्फ़ अली डोमकी में फुलवाणी डोमकी ऐं बडाणी डोमकी तकरार हिकु भेरो ॿीहर कर खयों। खूनी तकरार तां ॿिन्ही धुरियुनि में जदीद हथियारनि सां फायरिंग जे नतीजे में बडाणी धुर जे 50 साला पीरसन अब्दुल नबी डोमकी बडाणी गोलियूं लॻण सबबि मौक़े ते ई क़तल थी वियो, जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। केतिरे वक़्त ताईं फायरिंग सबबि समूरे इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत पैदा थी वई आहे, जॾहिं त इलाइक़ेवासी घरनि ताईं महदूद बणिजी विया। अहिड़ो इतलाउ हद जी पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुती। हद जी पुलिस जो चवणु आहे त ॿिनि धुरियुनि विच में केतिरनि ई सालनि खां तकरार हलंदड़ आहे, जंहिं सबबि ही वाक़ियो पेश आयो आहे। यादि रहे त फुलवाणी डोमकी बिरादरी ऐं बडाणी डोमकी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में केतिरे अरसे खां पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिं में हिन वक़्त ताईं ॿिन्ही धुरियुनि जा 13 खां वधीक माण्हू क़तल थी चुका आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी पिणु आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।